अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 153 क़िस्त में तव्हां ॾिठो त गफ़ार ख़ान रबन ऐं राणे खे ओताक ते घुराईंदो आहे। पंहिंजे भाउ कमाल ख़ान जे लाइ रिश्ते जी घुर कंदो आहे रबन राणे वारनि खां। दोस्तों, छा रबन राणे वारा पंहिंजी भेण पठाणीअ जो रिश्तो कमाल ख़ान खे ॾींदा या न, इहो तव्हांखे हिन वीडियो में मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी क़िस्त नंबर 152 में राणे जी शादी थी चुकी आहे ऐं होॾां वरी गफ़ार ख़ान रबन ऐं राणे खे पंहिंजी औताक ते घुराईंदो आहे ऐं पंहिंजे भाउ कमाल ख़ान जे लाइ रिश्ते जी घुर कंदो आहे रबन ऐं राणे वारनि खां। दोस्तों, रबन चवंदो आहे त असां पंहिंजी भेण जो रिश्तो उते ॾींदासीं जिथे असांजी भेण ख़ुशि हूंदी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रबन राणो जॾहिं पंहिंजी भेण खे चवंदा आहिनि त तूं कमाल ख़ान सां शादी करण जे लाइ राज़ी आहीं, पठाणी राज़ी कोन थींदी आहे त पठाणी चवंदी आहे त मां पीरूअ सां ई शादी कंदसि। दोस्तों, तमामु जल्द पठाणीअ जी शादी पीरूअ सां थींदी, कमाल ख़ान सां शादी पठाणी कोन कंदी। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा।